सांगड़ नवाज़ लीग सांगड़ में सीट एडजस्टमेंट करे छॾी। नून लीग उम्मीदवारनि पारां GDA जी हिमायत। इन सिलसिले में नवाज़ लीग अॻुवाण मलिक इम्तियाज़ अमीन उम्मीदवारनि पारां मक़ामी हाल में प्रेस कॉन्फ्रेंस कई वई, जंहिंमें नून लीग अॻुवाण मलिक इम्तियाज़ चयो त नवाज़ लीग पारां सांगड़ में GDA जे उम्मीदवारनि जी हिमायत लाइ चयो वियो आहे, जंहिं करे असां GDA उम्मीदवारनि जी मुकमल हिमायत कंदासीं ऐं नवाज़ लीग जा समूरा वोटर GDA उम्मीदवारनि मोहम्मद ख़ान जुनेजो ऐं ग़ुलाम दस्तगीर राजड़ खे वोट ॾेई कामयाब कंदा। जिते हिन मौक़े ते GDA उम्मीदवार मोहम्मद ख़ान जुनेजो ऐं ग़ुलाम दस्तगीर राजड़ चयो त असीं नवाज़ लीग जी क़यादत जा थोराइता आहियूं, जिन GDA जी हिमायत कई आहे। असीं गॾिजी भरपूर चूंड मुहिम हलाईंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।